स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भली वार थो चइजे रोज़ा बुनियादनि ते मुल्क जे अंदरि ॿोॾि जी छा सूरत हाल आहे, भारत मां केतिरो पाणी अची रहियो आहे। ॾखण पंजाब में तमामु वॾी तबाही आई आहे ऐं सियालकोट गुजरात हुजे इहे बि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आहिनि। असीं उन जूं रोज़ानी जी बुनियादनि ते जेके अपडेट्स आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदा रहूं था। तज़िया तबसरा डेमनि जी सूरत हाल हुजे, डेमनि ते छा ॻाल्हि ॿोल हली रही आहे, या डाउन स्ट्रीम जी पंजरद वटि हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे त जेके कल्ह ताईं 3,10,000 क्यूसिक हो उते 1 लख क्यूसिक जी घटिताई आई आहे, यानी 2 लख क्यूसिक ते पहुची चुको आहे, पहुतो आहे। ऐं उन हवाले सां मां सभु इहो माहिर आपाशी खातो सभु चई रहियो आहे त जेकी महाबोर वॾी बोर जा इम्कान आहिनि उहे घटिजी विया आहिनि, जॾहिं त भारत तरफ़ां उहो पाणी जो सिलसिलो हलंदड़ आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त भारत मुकमल तफ़सील उन्हनि खे न पियो ॾिए। इन अहम सूरत हाल ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं जॾहिं त सिंध में 10 सेप्टेम्बर खां तेज़ बरसातुनि जी पिण अॻ थी कई वई आहे। हिन वक़्तु सिंध में कहिड़ी सूरत हाल आहे, बंधनि जी छा पोज़ीशन आहे, इन समूरी सूरत हाल ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु असांखे जॉइन कयो आहे सीनियर तज़िया निगार पाणी माहिर नसीर मेमून साहब जॉइन कयो आहे। डॉक्टर मोहम्मद अफ़ज़ल राव साहब सीनियर तज़िया निगार आहिनि, उन्हनि बि जॉइन कयो आहे। ऐं KTN स्टूडियो में जावेद काज़ी साहब लिखारी तज़िया निगार उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे सर वेलकम थो चइजे। नसीर साहब ॻाल्हि ॿोल जी शुरूआत तव्हां खां थी कजे त अॼोकी सूरत हाल कीअं था ॾिसो? ॾखण पंजाब में तमामु वॾी तबाही आई आहे, सिंध में कुझु वहकरा घटि थिया आहिनि। मजमूई तौर ते हुकूमती क़दम ऐं हिन वक़्त जी पोज़ीशन खे कीअं था ॾिसो? सूरत हाल मोराल उते बीठी आहे जेको कल्ह बि पाण ॻाल्हायो। पंजाब पंहिंजो क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर बचाइण लाइ कादराबाद ऐं सिधियाई बैरेजिस खे बचाइण लाइ जेके वॾा खंड आहिनि, उनखां पोइ जेको जंग शहर या ॿिया अहिड़ा जेके हुनजे वॾी आबादी वारा शहर आहे उनखे बचाइण लाइ 6 खंड कलोकी ॾींहं ते लॻल आहे। मुल्तान जे वेझो बि एक्सपेक्टेड हुयो पर शायदि उते फ्लो कंहिं ताईं मैनेज थियो आहे त हुन खंड न आयो आहे। पर उहे वॾा शहर इंफ्रास्ट्रक्चर बचाइण लाइ हुननि जेको पाणीअ खे पखेड़ियो आहे हर पासे, हुन ज़ाहिर आहे उतां जी ॿाहिराणी ख़ासि तौर ते ॾाढी मुतासिर थी आहे। सभु तव्हां मथां खां हेठि ताईं ॾिसो शहरनि में त सियालकोट या गुजरात में जेको मींहुं पियो आहे उते मींहनि जे करे उते वक़्ती तौर ते जेका तकलीफ़ थी आहे थी आहे, पर जेको दरियाई वहकरनि जो अथल सबबु घणी तव्हांखे पंजाब जी ॿाहिराणी में नुक़सानु थियो आहे। उते बि असांजे ॿाहिराणियुनि वांगुरु उते बि तरई नोयत जी मईशत आहे, उते बहारी आहिनि, मालवंद माण्हू आहिनि, ग़रीब गुरबा आहिनि, सभिनी जी हालत ज़ाहिर आहे त ॾाढी सुठी आहे। 40 लख खां मथे माण्हू मुतासिर आहिनि, 20 लख खनि त शायदि कैंपुनि में आहिनि। हिकिड़ो वॾो डिज़ास्टर आहे, हिन में को बि शक कोन्हे, वॾो इंसानी हलमियो आहे। पर सिंध में जेको असांखे वॾो ख़दशो शुरू में NDA में त गैर ज़रूरी तौर उन वक़्तु ई कंहिं चयो इहो 12 लख क्यूसिक वारी अजाई ॻाल्हि था कनि, हेॾी मुबत कान्हे। असांजो शुरू खां अंदाज़ो त जेकर हाईएस्ट साइड ते ॿियो त 8 लख क्यूसिक पहुचंदो, पर हुन खां पोइ हाणे लाॻीतो पाणी हेठि लथो आहे। जनाब सतलुज में नवां वहकरा आहिनि। अॼु मूं शाम जी डेटा ॾिठी आहे त कंहिं हिकिड़ी जाइ ते जनाब 5 लखनि ताईं बि पहुतल आहे। पाणी जी मूवमेंट स्लो आहे, छो त अॻियां बि पाणी बीठो आहे लगातार, फ्री फ्लो कोन्हे को, उनजे करे पाणी स्लो आहे। पंजनत वटि हींअर पाणी में लाथ आहे, त्रिमू वटां हुननि पाणीअ खे ठीकु मैनेज कयो, हुनजो सिंध खे एडवांटेज थींदो। लकीली सिंधु दरिया में एॾो हींअर चाड़ कोन्हे को, जेलम में बि कोन्हे को, त होपफुली मुंहिंजो अंदाज़ो आहे त गुडो ताईं पहुचने शायदि 5 लख हुजे या तमामु घणो वधंदो त शायदि थींदो, पर मुंहिंजो ख़्याल आहे 5 साढा 5 इहे वहकरा गुडू हिन महीने में 2 भेरा अॻे चपाए चुको आहे। त मुंहिंजे ख़्याल में त हींअर ताईं त सूरत हाल सिंध लाइ ज़ाहिर आहे पाणीअ जो चाड़ आहे, हुनमें कचो पाणी हेठि ईंदो, कचो आहे पाणीअ जो लंघो, उते माण्हू वक़्ती तौर ते हुननि खे कढंदा हटाईंदा, उतां माण्हू मुस्तक़िल थींदा। पर मजमूई तौर ते जेका शुरू में हिकिड़ी शदीद परेशानी जी सूरत हाल उहा टरी वई आहे। बाक़ी ही जेके सुभाणे परीहं खां मींहं शुरू थियणा आहिनि हुनजे बारे में मौसमियात में हिकिड़ो तमामु सीनियर माण्हू जंहिंसां मुंहिंजी कल्ह ॻाल्हि ॿोल थी पए, हुनजो अंदाज़ो त ॾाखिणी ऐं उभरंदी सिंध में जेको मींहुं आयो शायदि तमामु वॾो मींहुं बची सघे थो। हीअं सम्झो लॻभॻि 2022 जहिड़ो बची सघे थो। न इहो इम्कान आहे, एस्टिमेट आहे, छो त मौसम जी सूरत हाल कॾहिं 100% सही न पवंदी आहे, पर हुनजो चवणो त आहे त सॼी सिंध में मींहुं, पर इन पासे शायदि मींहं जी शिदत वधीक हुजे, जंहिंसां जेका मक़ामी सतह जी ॿोॾि थींदी आहे शहरनि जी या नंढनि शहरनि जी, उनजो इम्कान मौजूदु आहे। पर उमेद आहे त का वॾी जेका दरियाई सुपर फ्लड जी ॻाल्हि थिए थी तमामु सूरत हाल ते नज़र आई, उन सूरत हाल में कहिड़ी पइजी
अच्छा नज़ीर साहब 2022 वारी जीअं बरसाती तबाहियूं ऐं कुदरती लंघ समुंड तरफ़ 0 पॉइंट बदीन खां इहे सभु लंघ बंदि आहे भला इन 2022-25 में इन ते कुझु तव्हां सम्झो था त कुदरती लंघनि ते कुझु कमु थी सघे? हिकिड़ो उन्हनि कयो आहे त LBOD वटां उन्हनि मुंहिंजे ख़्याल में त फाकड़े जो या पोइ हिकिड़ो उन्हनि खे हिननि क्रॉस ड्रेनेज जी लास्ट ईयर मां उहो ॾिसी आहे सो तक़रीबन प्रोजेक्ट कंप्लीट थी चुको पर हाणे ओड़ा लंघ पोइ मुंहिंजे ख़्याल में 6 हंधनि ते शायदि स्ट्रक्चर प्रपोज थियल हुया हुन मां शायदि हिकिड़े ते कमु थी सघियो आहे पोइ हाणे बजट जा मसइला या जेके बि मसइला हूंदा मुंहिंजी ॼाण मुताबिक़ पुठिएं साल ताईं त हिकिड़ो स्ट्रक्चर ते कमु थियो हो बाक़ी लंघनि जो कुदरती लंघनि जो निकाल ब्लॉक शहरनि में बि आहे शहर सभु असांजा थी विया आहिनि आसपास जे नंढनि इलाइक़नि में बि आहे उन जे करे पाणी फासे थो ऐं जेतिरो तव्हां लोअर सिंध जे तरफ़ वञो था त टोपोग्राफी अञा बि सवत वारी आहे उते ज़मीन सही आहे उन में पाणी जो ज़ाहिर आहे वकिरो हेठि तमामु घटि थी थो वञे ॿियो त जेकर तव्हांजो LBOD जे साॼे कप जे पासे जेकर पाणी घटि थिए थो उनखे साॼे कप तां किथां लंघ नथो मिले त पोइ जेको शकू ढंढ ॾे या रणाब कचरा कच्छ जे रण तां पाणी पक ताईं गुज़रे उनखे घुरिजे उनखे वरी LBOD ब्लॉक थी करे हाणे उहे सभु पूरा स्ट्रक्चर मौजूदु कोन्हनि त जेकर ॾाखिणी सिंध में को तमामु शदीद मींहं पवनि था त इहो लोकल लेवल ते चई नथो सघिजे ज़रूरी न आहे त थिए अरूं असांजो ख़ौफ़ बि न आहे पक पर माना इहे हिकिड़े पॉसिबिलिटीज़ आहिनि जंहिंजी हुकूमत खे मूंखे उमेद आहे तयारी कंदा हूंदा या करणु घुरिजे बाक़ी मजबूरी तौर ते दरिया वारी साइड ते काफ़ी बदली ठीक नसीर साहब। अच्छा डॉक्टर अफजल राव साहब पंजाब की सूरत हाल आप वहाँ देख भी रहे हैं क्या सूरत हाल बन रही है क्या तबाहियाँ हैं इस वक्त और क्या समझते हैं कि इंडिया से और भी पानी आने का इम्कान है? यकीनन बाखबर लोग हैं और हर वक्त चैनल्स पे खबरें भी सुन रहे हैं। पाकिस्तान में वैसे तो बरसात के शुरू होते ही आपको पता है कि बल्तिस्तान और सुबह सरहद में जिसे खैबर पख्तूनख्वा कहते हैं वो सैलाबी सूरत हाल और थी लेकिन ये पंजाब में इंडिया की तरफ से पानी छोड़े जाने के बाद इतनी तबाही और इतनी बर्बादी आ चुकी है कि जिसका अंदाजा शायद वो ही लोग लगा सकते हैं जो यहाँ पे मौजूद है। तकरीबन 40 लाख लोग माइग्रेट हुए हैं यानी मुतासिर हुए हैं जिसमें से 20 लाख तो हुकूमत ने मुंतकिल किए हैं और सूरत ये है कि तीनों दरिया सतलुज रावी और चनाब बैक वक्त इंडिया ने छोड़े हैं। ये नोट करें कि सैलाबी सूरत हाल में अब तक पूरे पाकिस्तान में जो डिस्कशन हो रही है वो ये हो रही है कि सैलाब बहुत आया है पानी बहुत आया है। ये डिस्कशन करने की भी जरूरत है पूरे पाकिस्तान में कि ये दीदा दानिस्ता बरसात बहुत पहले शुरू हो चुकी थी और दीदा दानिस्ता वो डैम में पानी रोकता रहा ता वक्ते के चनाब में आपने देखा कि एकदम उसने 8-9 लाख क्यूसेक पानी छोड़ दिया। सतलुज में उसने गंडा सिंह वाला के पास से 1.5 लाख छोड़ दिया। रावी में भी तकरीबन पहली खेप में। तो उसके बाद जो तबाही आई है उसकी सूरत हाल ये है कि दरियाओं के साथ जितने भी गांव थे चाहे वो अभी डॉक्टर साहब नसीर साहब ने जिक्र कर रहे थे चाहे वो गुजरात के हो चाहे वो सियालकोट के हो चाहे नारोवाल की तरफ से हो चाहे लाहौर हो खुद चाहे भावलनगर की तरफ से हो ये तमाम इस वक्त डूबे हुए हैं। और अहम बात जो मैं आपको बताना चाह रहा हूँ उसने दरिया सतलुज जो हमारा दरिया नहीं था उसमें अब दोबारा 3 लाख के पहले ये 1.5 लाख के करीब पानी क्यूसेक छोड़ा था अब 3 लाख क्यूसेक पानी दोबारा छोड़ दिया है 3 दिन पहले और आखिर में वो इतला दी है। आप नोट करें कि वो पहले पानी से तमाम देहात तमाम पहले ही फिल हुए हैं जब दूसरी खेप डबल पानी आएगा तो अब वो जो तबाही मचाएगा उसका अंदाजा आप अच्छी तरह कर सकते हैं। मैं ये कहना चाह रहा हूँ कि एक सैलाब को बतौर सैलाबी सूरत हाल न देखा जाए बल्कि ऐसे देखा जाए एक आबी हमला किया है इंडिया ने। बरसात बहुत पहले शुरू हो गई थी अगर वो अपने जो डैम उसके हाथ में है हत्ता कि उसने आपको पता चनाब पे भी डैम कायम किए हुए हैं सतलुज और रावी तो है ही उसके तो उसने पहले जमा किया है। जमा करने के बाद जब उसे अंदाजा हुआ कि हमारे दरियाओं की कैपेसिटी उतनी नहीं है
اس سے زیادہ ہونے کے بعد اس نے چھوڑ دیا. تو اب صورتحال یہ ہے کہ ابھی ہم اس پہ غور نہ کریں کہ اس کے ابھی تو غور اس پہ بھی کرنا ہے نا کہ اس کے بعد اثرات کیا ہوں گے, بیماریاں کیا پھیلیں گی, لوگوں کو ریلیف کیا, ابھی اس پہ غور نہ کریں. ابھی تباہی جاری ہے اور ابھی جاری رہے گی تا وقت کہ یہ دوسری کھیپ جو اس نے چناب میں بھی چھوڑی ہے اور ستلج میں بھی چھوڑی ہے, یہ اس پاکستان میں سے گزرتے ہوئے جا رہی ہے. اور آپ کو پتا ہے کہ میرا تعلق بھاولپور سے, اور پنجند ہے وہ بھاولپور ضلع میں ہی گل شریف کے ساتھ واقع ہے. تو پنجند سے پہلے جو صورتحال ہے وہ بھی ابھی بہت تشویشناک ہے. اللہ کرے کہ آئندہ جب سندھ میں یہ داخل ہو چکا ہے تھوڑا سا اور ہو جائے جیسے ہمارے ماہرین فرما رہے ہیں, امید ہے دریا کا بیڈ بڑا ہے اور اللہ تعالیٰ ہمیں وہاں اس تباہی سے بچائے جو یہاں پہ پنجاب میں ابھی جاری ہے. اسے ختم ہونا نہ کہیں, یوں نہ کہیں کہ سیلاب گزر گیا, بلکہ یہ کہیں کہ ہم سیلاب کی دوسری حملے کے لیے تیار ہو رہے ہیں. میں ویسے ایک بات بتا دوں, میں چونکہ بھاولپور سے میں نے بتایا نا ذکر ہے, ایک بات میں نے دیکھی اس بار حکومت پنجاب نے 10-15 دن پہلے ہی پیش بندی شروع کر دی تھی, لوگوں کو اعلانات کر کے ان جگہوں سے نکالنا شروع کر دیا تھا جہاں پہ سیلاب کے خطرے تھے, جانوروں تک کو نکالا. تو اس سے یہ فائدہ ہوا کہ جس طرح میں ڈر رہا تھا کہ ہزاروں میں ہلاکتیں ہو سکتی ہیں, اللہ نے انسانی جانوں کی خیر رکھی. اللہ نے کم لوگ ایسے ہیں جو دنیا سے رخصت ہوئے اس سیلاب کی وجہ سے. یہ جو چیزیں ہیں اب سندھ کے لوگ بھی اور حکومت سندھ بھی, مجھے امید ہے انشاءاللہ وہ پہلے سے تیار ہے, انہوں نے یہاں سے بھی دیکھا ہوگا کہ کیا کیا ہم کر سکتے ہیں. تو اللہ تعالیٰ تباہی سے بچائے, لیکن دوبارہ کہتا ہوں کہ یہ حملہ ابھی ختم نہیں ہوا. صحیح, بالکل ڈاکٹر صاحب بالکل. اچھا جاوید صاحب, मां तव्हांजे तरफ़ ईंदुमि त मौजूदा वक़्त में पंजनद जीअं डॉक्टर साहब बि ॻाल्हि कई त 1 लख क्यूसिक पाणी उते घटिजी वियो आहे, माना सिंध तरफ़ पाणीअ जो जेको दॿा आहे उन में घटिताई आहे. छा था ईंदड़ वक़्त में तव्हांखे नज़र अचे त ही छा पंजाब भारत जो पाणी वधंदो, पंजाब मां अञा पाणी ईंदो, या हाणे असीं ख़ैरियत तरफ़ वञूं पिया? तव्हांखे यादि आहे 2010 वारी जेका बोड हुई या 2014 में बोड आई, त ही जेको डरा गाज़ी खान वारा इलाइक़ा आहिनि, इहे तमामु घणा ॿुॾा हुआ जेका कयो सुलेमानी मां बि आयो हेठि थियो, 2022 वारो त हेॾे थियो वञी बलोचिस्तान वारो तव्हां सां ॾिसंदा त घणो थी वियो. पंजाब जे अंदरि जेको आहे सो पाणी वियो आहे न, त माना सम्झो त सियालकोट गुजरात तमामु मथे जेको आहे सो पाणी निकिरियो. हाणे होॾां अटक खां थो निकिरे सिंधु, उन में पाणी थो अचे पियो काबिल, दरिया काबिल जो, उन में पाणी थो अचे सवात जो, दरिया सवात जो वग़ैरह, उहो हेॾे आयो. क्यूसिक छा आहे ऐं MAF छा आहे? MAF में वेलोसिटी स्पीड ऑफ वाटर कान हूंदी आहे. MAF माना हेतिरो MAF पाणी, माना क्यूबिक फुट जे हिसाब सां. क्यूसिक माना स्पीड ऑफ दी वाटर, 2 लख क्यूसिक माना हेतिरी तेज़ीअ सां पाणी अचे पियो. हाणे उहो इन करे घटियो जो माना अॻे जेको हींअर पाणी जेको 2010 खां बि ॿीणो हुए, पर उहो क्यूसिक में न आहे, छाकाणि त पाणी फैलिजी वियो न. त असांजी जेका मतिलबु इंतिहाई अफ़सोस आहे, ॾुख आहे, पंजाब तमामु घणो भोॻियो आहे, पर उन में हिकिड़ी जेका आहे सा माना इनवर्स रिलेशन थियो आहे. इनवर्स रिलेशन माना तव्हां वटि पाणी तबाही थी थिए, जेको कुझु तव्हां वटि पाणी वेही वियो, उहो वेहिजी वियो त वरी पाण खे समेटे पियो, त समेटे पियो त हुनजी वरी पंहिंजी हिकिड़ी जेका जेको MAF पाणी आहे उहो क्यूसिक में तब्दील पियो थिए. त हिकदमि 1 लख जेको आहे क्यूसिक पाणी घटिजी अचणु सरप्राइज़ न आहे, जॾहिं त हेॾो सारो पाणी अञा पोयों पियो हुए. त उहो जेका पाणी जी जेका वेलोसिटी आहे, पाणी जी जेका स्पीड आहे, जेका डायनामिक्स ऑफ वाटर जंहिंखे चइजे, थर्मोडायनामिक्स चइजे, जेको बि चइजे, त उहा डायनामिक्स जे तहत जेको आहे इहो पाणी महीनो हलंदो. इहो तव्हांखे पंजनद जेको आहे इहो पाणी 2 लख, 3 लख, 2 लख, 4 लख इहो पूरो सस्टेन कंदो. असांजी बि इन में का परेशानी कान्हे का. असांजी इन करे परेशानी कान्हे त असां वटि तव्हां महीनो जेको भई पाणी ईंदो आहे, हफ़्तो 10 ॾींहं 5-6 लख 7 लख हलियो, वरी पाणी जेको आहे सो वेही वेंदो आहे. हींअर पाणी कॉन्स्टेंट जेको आहे गुडूअ वटि ऐं सखर वटि ऐं कोटड़ी वटि, मुंहिंजी ॻाल्हि ग़लति थी सघे थी, ऐं फ्रैंकली स्पीकिंग वाटर एक्सपर्ट
कोन आहियां, पर जीअं त हिकिड़ो कॉमन सेंस रखंदे पाणी 3 लख रुपया मेंटेन 3 लख क्यूसेक मेंटेन हूंदो, इन खां मतिलबु महीनो जेको आहे सो हीअ तव्हांजी माना सम्झो 15 अक्टूबर ताईं ये पाणी तव्हांखे ईअं मिलंदो। असांखे हिन में का परेशानी कान्हे, तंहिंजे करे जेको पंजाब जे अंदरि पाणी जेको फैलिजी वियो उन में हिकिड़ी जेका आहे सिल्वर लाइनिंग सिंध लाइ निकिती त जीअं 2010 में पाणी तमामु घणो 1.5 लख आयो पिए, उहो कोन थो अचे। अच्छा बिल्कुल। डॉक्टर साहब मैं आपकी तरफ आ रहा हूँ कि एक तो पंजाब हुकूमत की आपने बात की, तो इतना बड़ा नुकसान हुआ, उनकी बहाली रिलीफ के लिए उनकी जो हिकमत अमली थी आपने वो भी बताई, लेकिन हम अगर रावी की बात करें, इंक्रोचमेंट की बात करें, तो क्या इनकी वजह से भी पंजाब में बड़ी तबाही आई है? नहीं, इसमें कोई शक नहीं होना चाहिए और इस चीज को रियलाइज करना चाहिए तमाम गवर्नमेंट में। मैं थोड़ा सा एक्सटेंड करूंगा और इस बात को ले आऊंगा पंजाब तक। आपने देखा होगा कि खैबर पख्तूनख्वा में इंसानी जानों के जितने ज्यादा ज़िया हुए, तेज बहाव, ऐसे लोग थे जिन्होंने होटल बना लिए थे, वहां रास्ते में आबादी कर ली थी, दरिया के रास्ते में। अब पंजाब में जो सबसे ज्यादा तबाही हुई है या सबसे ज्यादा नुकसान हुआ है वो उन इलाकों को हुआ है जो दरिया के साथ साथ आबादियां और ज़रूरी जमीनें बना ली थी, हालांकि वो दरियाई जमीन ही थी ज्यादा। इससे ये नुकसान हुआ कि लाहौर में जो आपने फरमाया, मेरे सुनने में तो ये आया कि बाकायदा हुकूमत की मंजूरी से भी कुछ सोसाइटीज ऐसी बना दी गई जिसको बाखबर किया गया, हत्ता कि अदालत ने भी कहा कि ये दरिया की गुजरगाह है तकरीबन, और कभी भी दरिया अगर तुगयानी में आएंगे तो इसके नुकसान होंगे। तो बिल्कुल इस ज्यादा माली नुकसान में, इंसानी जानों का नुकसान को तो मैंने कहा ना कि अल्लाह के फजल से हुकूमत के इंतजाम की वजह से, इसमें भी बहरहाल अच्छी बात को अप्रिशिएट करना चाहिए, लेकिन वाकई ही आपकी बात की तायीद करूंगा कि ज्यादातर जो नुकसानात माली हुए हैं, चाहे वो ज़रूरी हुए हैं, चाहे वो मकानों के हुए हैं, चाहे वो कुछ इंडस्ट्री ऐसी बन गई थी जो दरिया की गुजरगाह के साथ हिफाजती तौर पर नहीं बनने चाहिए थे और बना दिए गए। मैं इसकी तायीद करता हूँ और मैं जानता हूँ कि कुछ ऐसी सोसाइटी बनी, अगर वो वहां ना होती, बल्कि होनी नहीं चाहिए था, क्योंकि अगर वो बनाई गई है और जिन लोगों ने इसकी मंजूरी दी है, अब हुकूमत को चाहिए कि वो इसको बाकायदा बाज़पुर्स करे, आइंदा ये इतना बड़ा ना हो। अब मैं थोड़ा सा ऐड करूंगा इसी बात से, चूंकि ये इससे मुंसलिक है कि ये चीजें एक दिन की नहीं होती। मुल्क की सतह पर या मुल्क की पॉलिसी में ये एक दिन के मामले नहीं होते कि आज दरिया आया, हमने लोगों को बचाया, जानवरों को बचाया, कल को बहाली के लिए हमने कोई उनको राशन पानी दिया, कोई इमदाद दी, ये भी करें, बिल्कुल करें, लेकिन बात ये है कि ऐसी पॉलिसी बनाएं कि दरिया के साथ रहने वाली आबादी है, जो दरियाओं की गुजरगाह है, चाहे वो मतरूक दरिया है रावी और सतलुज, चाहे हमारे असल दरिया है, उनके इर्द गिर्द ये माहिरीन बैठे हैं, इनसे मशवरा लेकर 3-4 मील इधर और 3-4 मील उधर तक कोई ऐसी आबादी, सोसाइटी या चीजें ना बनाए, बल्कि मैं तो ये कहूंगा कि अगर मुल्क। डॉक्टर साहब एक मेरा एक सवाल है आपसे, मैं एक सवाल करूं? जी डॉक्टर साहब, जावेद का हिसाब आपसे सवाल करना, मुझे ये बताएं कि ये जो जिस तरह से जो ये चनाब है या रावी तो बिल्कुल 38 साल तक तो नहीं आया, या झेलम है दरिया, क्या आपके पास जिस तरह से यहाँ पे सखर बैराज के बाद जहाँ गुड्डू बैराज से ही एक कच्चा है, कच्चा आप समझते होंगे, वो एरिया जो कि हाँ वो एरिया जो अंग्रेज ने सर्वे में नहीं डाली थी, उसको उसने यही कहा था कि ये दरिया की ज़मीन है, जब फ्लड्स आते हैं तो यहाँ अकोमोडेट होंगे। तो वो कोई दरिया जो है वो वाइड है कोई 1.25 किलोमीटर फर्ज कर ले, तो ये 8-10 किलोमीटर कच्चा है, 4 किलोमीटर इस तरफ है तो 4 किलोमीटर इस तरफ है। क्या ये आपके जो दरिया हैं जो पंजनद में आके मिलते हैं, इनका कच्चा वच्चा है? जी, मैं यही अर्ज करना चाह रहा हूँ कि पंजाब में भी आपने सुना होगा यही कच्चा रहीम यार खां हमारे पंजाब में भी और उच्च शरीफ में भी, भावलपुर में तो है,
اور یہی وجہ ہے کہ اس کچا ہونے کی وجہ سے اس کا پیٹ یا بیڈ بڑا ہو جاتا ہے تو اس کی کیپیسٹی آپ سمجھتے ہیں کہ بڑھ جاتی ہے. میں یہی عرض کرنا چاہ رہا ہوں کہ بدقسمتی سے ہم نے یہ سوچتے ہوئے کہ یہ دریا تو جہلم اور چناب تو ہر وقت چلتے ہیں، اس کے باوجود بھی ہم نے اس کچے کو کم کر دیا. بس آپ کی بات سادہ الفاظ میں لوگوں کو سمجھانے کے لیے کہ کچا اگر 5-10 کلومیٹر اس طرف ہو رائٹ اور 5-10 لیفٹ ہو تو ہم محفوظ ہوتے. ہم نے یہ کیا کہ اس کچا جسے کہنا چاہیے تھا اس کو تنگ کر دیا، آبادیاں بنانی شروع کر دی، زراعت شروع کر دی. تو اس کی وجہ سے زیادہ نقصان انہی جگہ کا ہوتا ہے جو اصل میں دریا کے کچے ہونے چاہیے تھے، جسے ہم نے کچا نہ رہا. بالکل ڈاکٹر صاحب. اچھا جاوید صاحب، پردیہی ترجمان چیوا تو بھارت اسان کے پانی کے بارے میں مکمل تفصیل نہ ڈنا. چھا تا سمجھو تو کلائمیٹ چینج یہ بھی چیو تو پنجاب بھارتی پنجاب میں 1200 ودیک برساتوں سینکڑوں پیوں تو کلائمیٹ چینج جا تو اثرات ہوا، پر ہی جے گالیوں کہیں تھی ون تو بھارت بھی ان میں کچھ کयो आहे जेके ओचितो डैम छॾिया. इन खे कीअं था ॾिसो तव्हां त इहो कुदरती तौर ते आहे या का प्लानिंग्स बि इन में थोरी घणी हुई? उहो तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾियां. ऐं असलम साईं जेको साईं जो जेको सुवालु हो या साईं जेको ॿुधायो पिए त हुनजो कचो डिस्टर्ब आहे. हा, हुनजो कचो जेको आहे उहो कचे में घणो कुझु थी वियो आहे. तमामु वॾी आई आहे. तमामु घणी. असां वटि ईअं कोन्ह थियो आहे. न असांजे कचे में माना घणी शींहं लथल आहिनि, पर उहो जेको आहे शींहं जेके आहिनि से माना ज़मीनूं आबादी कंदा आहिनि, उहो घर बर उते ठाहे कोन वेठा आहिनि. उन्हनि जी माना तबाही जेका आहे उनजो कारण जेको आहे उन कचनि ते बाक़ाइदी सोसाइटियूं ठाहियूं. हाणे तव्हां वारे सुवाल ते अचो त बेसिकली हीउ जेको इंडिया जेको पैटर्न अडॉप्ट कयो आहे इहो जंग आहे. असां माना हींअर जेको आहे हालति जंग में आहियूं. तव्हां अगरि पुराणियूं ॾिसो फिल्मूं या हिस्टोरिकल त कॾहिं कॾहिं पाणी जेको आहे बिल्कुलु जेको आहे सो ॿिए खे तबाह करण लाइ छॾिबो आहे. कॾहिं कॾहिं तव्हां जेको आहे सो डैम जेको हो यूक्रेन जेको आहे करे तबाह करे छॾियईं. ठीकु आहे न. ऐं उन खां पोइ हिकिड़ी ब्रिज हुई जेका वञे पई क्रीमिया स्टेट में, जेका यूक्रेन खां खसे वियो आहे रशिया, उहा सॼी ब्रिज जेका असां तबाह करे छॾियूं. त हीअ त इंडिया कयो, पर कॉन्करेंट विथ इट ॾिसो ईअं पाण जेको आहे सो प्रोपेगेंडा जा शिकार न थियूं. इंडिया खां ॻाल्हि गरी आहे. इंडिया रुगो हिकिड़ो कमु कयो आहे जो असांखे इंफॉर्मेशन जेका आहे उनखे इंफॉर्मेशन खे ट्विस्ट कयो अथईं. पर क्लाइमेट चेंज जा वॾा असर ॾिसो, क्लाइमेट चेंज जा तमामु वॾा असर आहिनि, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ठीकु आहे हिकिड़ा 2-3 ग्लेशियर्स टुटा, वॾो डैम टुटी पियो इंडिया जो, तबाही थी, इहे आहिनि. पर क्लाइमेट खे जीअं पाण कयूं पिया अहिड़ा त फ्लड्स ईंदा रहिया आहिनि नमाज़ीअ में. एम आई राइट और रॉन्ग? ऐं असां वटि त फ्लड आई कोन को. तव्हां ॾिसो न असांजा 6 लख त का माना ऐं जेको आहे असीं जे पंहिंजो ॿेड़ो पाण ॿोड़ियूं को बंदि ख़राबु करे वेठो. असां माना जेको आहे असांजो हाईवे आहे इहो पाण खे. त थिंग इज़ दैट कि क्लाइमेट चेंज अञा ॾिसो हीअ अञा तबाहियूं ईंदियूं, अञा जेको आहे सो सॼो सिस्टम जेको आहे सो ख़राबु थींदो. इंडिया जो हिकिड़ो जेको आहे उहो इहो आहे त हुन असांखे सही टाइम ते ख़बर न ॾिनी आहे. पर जे सही टाइम ते ख़बर ॾे हा त असां छा कयूं आहे? छा चऊं आहे जा जेका सोसाइटी जेका ठाही अथव या जेका अलीम खान वारी सोसाइटी या पंजाब सोसाइटी रूडा जेको ठाहियो अथव उहो हाणे ख़तमु था कयूं. चेन्नई में रूडा ख़तमु कान थी थिए पई न. इनक्रोचमेंट्स हुयूं तव्हांजो, सॼो इनक्रोचमेंट खां तव्हांजो. त हीअ जेका माना असांजे प्यारे दोस्त खे ॻाल्हि पे कई त हीअ त बोर्ड पंजाब में त जेको आहे सो आई कान्हे का. पंजाब में त पाणी लंघियो पिए पंहिंजे गुज़रगाह खां, जॾहिं गुज़रगाह खां पाणी लंघियो पिए त तव्हीं हुते जेको आहे माना ईअं माना पंहिंजा रस्ता हा त पोइ न त पोइ रस्ता ठाहिया अथई त पोइ कचे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे. न त हू त वीचारो चए पियो मां त वञा पियो पंहिंजो घस वठियो, घस त तो मूंखे रोकियो आहे. त जेकर आऊं त फ्लूइड आहियां, जे तूं मूंखे हितां रस्तो न ॾिनो त मां हितां निकिरंदुसि, हितां निकिरंदुसि त पोइ जेको आहे M9 मोटरवे खां निकितो मिसाल तौरु होॾे हुनखे तबाह करे वियो. त थिंग इज़ दैट दिस इज़ प्योरली जेको जेको असांजो जेको माइंड सेट आहे रूलर्स जो, ऐं जेके सभु सेंटर में था रहनि पिया, पंजाब में था रहनि पिया, जेको नालो ॾेई जेको इमरान खान चए थी हाणे हिते नालो पियो ठहे, त उन ते को जेको उनजी जेका इश्तिहार पिया हलाईं अलीम खान जी सपोर्ट जो, उन जेको उन ते को एॾा घणा 300 खनि ट्रायल त हाणे खोलिया आहिनि, उहो ज़ुल्म वॾो पंहिंजे हिते. हीअ त वॾो क्राइम कयो.
ऐं अहिड़ा क्राइम हिननि बि कया आहिनि जिन्हनि खे जेको आहे जेको हाणे अलीम ख़ाननि सां गॾु वेठो आहे, हिन जे करे जेको आहे सो ह्यूमन मेड डिज़ास्टर आहे। इंडिया असां सां ओतिरी कान कई आहे जेका असां पंहिंजो पाण सां कई आहे। बिल्कुलु। अच्छा जावेद साहब, जीअं 10 सेप्टेम्बर खां तेज़ बरसातुनि जी ॻाल्हि आई आहे, छा था ॾिसो तव्हां 2022 में बरसातुनि जी तबाही लंघ बंदा कुदरती, नसीर साहिबु हुन ते ॻाल्हायो, त अगरि हिन भेरे बि अगरि को अहिड़ो कमु न थियो त ऐं बरसातूं 10 सेप्टेम्बर ते वधनि थियूं, तेज़ थियनि थियूं, त पोइ वरी नुक़सान तरफ़ वञी सघूं था? अच्छा, पोइ कचो बंदि थी वियो, पोइ दरिया बंदि थी वियो, हाणे अची वियासीं असीं पाण माना मींहं वारी जेका तबाही जेका आहे, उहा मींहं वारी तबाही तव्हांखे यादि आहे जेका 2022 में आई, उहा मींहं वारी तबाही जेका अगरि जे मिठीअ जे जेको नगर पार्कर वग़ैरह को 600 मिलीमीटर पाणी वही थो पए, उहो वारी आहे उहा माना ईअं जेको आहे पूरो पूरो जेको लिटमस पेपर आहे जीअं जज़्ब करे वेंदी, उनखे त उते त को फ़र्क़ु कोन पवंदो, ज़बरदस्त उते हरियाली बि अची वेंदी। हाणे ॻाल्हि इहा आहे त मीरपुर ख़ासि थियो, बदीन थियो, हैदराबाद थियो या कराची थियो, अर्बन फ्लडिंग थींदी, छाकाणि असां हिते उहो ई कमु कयो आहे अर्बन में जेको माना जेको आहे सो यारनि हुते पंजाब में कयो आहे। हाणे तव्हांखे इहा बि ख़बर आहे त जेको DH आहे, उन DH में जेके नेचुरल नाला आहिनि, उन नेचुरल नालनि ते जेको आहे सो तव्हां जेको आहे सो हुते सेक्टर ठाहे वरिता आहिनि। हिकिड़ी त इनक्रोचमेंट बि कई आहे जेका तव्हां जेका इमारत जे भरिसां जेका आहे कई थो पंहिंजी जाइ ते, समुंड में घिड़ी विया आहियो। इहे तव्हांखे जवाबु जेके आहिनि शायदि अर्बन फ्लडिंग जे करे ॾियणा पवंदा। मलेरिया 50 साल कोन वहंदी, मलेरिया जेका आहे या जेका असां ॿी जेका लियारी वारी जेका आहे जेका आहे जेको पाणी इहे भरिजी वेंदा, नाला भरिजी वेंदा, पाणी निकिरी वेंदो, जेको उहो जेको डिज़ास्टर आहे इट इज़ अ सेपरेट इशू। ऐं जीअं त मथे जेके ॿोॾियूं थियूं अचनि उहे अचो रावीअ ते, चनाब ते, सिंधूअ ते अची पोइ पाणी शिकल वठनि थियूं पियूं, जेको हेठि मींहुं वसंदो मीरपुर ख़ासि में, बदीन में, हेॾे होॾे, उहो तव्हांखे ख़बर आहे जेके LBOD ठही, लेफ्ट बैंक ऐं RBOD राइट बैंक, त उहो जेको RBOD जेको ज़हमत आंदी जेको पाणी जेको आहे समुंड ॾे वञे पियो, उहो को अहिड़ी हुनजी का हुननि ठाही आहे जो माना रिवर्स बैक पिया आहिनि। त इहे जेके इंजीनियरिंग डिज़ास्टर्स तव्हां क्रिएट कया आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो जामे तरीक़े सां सीरियसली विहण जी ज़रूरत आहे त असांखे ॿिनि शयुनि ते जेको आहे सो एड्रेस करिणो, हिकिड़ो त मींहुं, ॿियो मथां ईंदड़ पाणी। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर राव साहब, पंजाब इतनी बड़ी तबाही आई है तो क्या समझ रहे हैं आप, हुकूमत पंजाब की हिकमत अमली टेक्नोलॉजी की तरफ, जदीद टेक्नोलॉजी की तरफ पंजाब गया है, या वही रवायती अंदाज हैं, गांव जो भी सैलाब में तबाही आई है उनको निकालना उसी अंदाज से, पुराने अंदाज से किया जा रहा है? देखिए बात ये है कि इस वक्त तो सिर्फ और सिर्फ जो मेजर काम हो रहा है वो रेस्क्यू कहना चाहिए ना। मैंने अभी अर्ज किया है कि इस वक्त तो तबाही आ चुकी है, और ये ज़हन में रखें कि ये तबाही इस वजह से सिर्फ नहीं आई कि दरियाओं के रास्ते तंग कर दिए गए थे या वो, असल में तो पानी इतना ज्यादा था तो इन दरियाओं की कैपेसिटी से ज्यादा था। तो ज्यादातर जो डूबे हैं वो नहीं डूबे जो दरिया के रास्ते के थे, वो जो उन्होंने कच्चे वक्के बंद बना रखे थे वो शहरों तक पहुंच गए हैं। आपने देखा होगा कि जंग के या चंडियोट के या सियालकोट के उन्होंने कोई जगह नहीं छोड़ी। लेकिन असल बात यह है कि इस वक्त की जो हिकमत अमली है वो तो पेशबंदी है सिर्फ रेस्क्यू करने की हद तक ही हो सकती है। जब आप हालत अदबार में हो या हालत मुसीबत में हो तो सबसे पहला काम तो ये है कि आप बंदों को बचाएं, जानवरों को बचाएं, अगर हो सके तो किसी शहर को बचाएं। वो तो हिकमत अमली कर रही है हुकूमत, और जाहिर है वो ही कुछ कर सकती है जो इस वक्त के वसाइल है। टेक्नोलॉजी की जहां तक बात है कि इन्होंने तो रात को भी वो ड्रोन ऐसे हैं कि वो रात को भी तलाश कर लेते हैं अगर कोई फंसे हुए बंदे हैं और वहां से निकाल लेते हैं। इसी तरीके से फौज पूरी तरह मदद कर रही है, जिस तरह कि वो हर जगह करती है, तो वो भी निकालने में उसमें मदद हो रही है। बाकी आपका है कि आइंदा रिलीफ, मैं ये अर्ज कर रहा हूँ कि रिलीफ की अभी नौबत नहीं आई। अच्छा डॉक्टर साहब, अभी जी हाँ, रिलीफ की वो नौबत नहीं है जी। डॉक्टर साहब, पंजनत के जैसे कि आप वहाँ के रहने वाले भी हैं, आपको उस इलाके का बहुत सारी मालूमात भी है, तो इस वक्त पंजनत के दरियाओं की पोजीशन आप कैसे देख रहे हैं? क्योंकि हमारे पास जो आ रही हैं कि वो पंजनत में दबाव है वो बिल्कुल कम होता जा रहा है।
जी, वो असल में बात ये है कि ये माहिरीन ज्यादा बेहतर रोशनी डाल रहे हैं और उन्हें ज्यादा पता है। बात ये है कि जिस तेजी से पानी जब निकला है उन डैम से जो इंडिया ने बैक वक्त छोड़े हैं, उसमें उस स्पीड और उसमें उन चीजों को जो रास्ते में आती गई उन्हें तबाह और बर्बाद करता चला गया और फैलता चला गया। लेकिन ये भी तो देखें कि पंजाब ने ऑब्जर्व किया, अब हजारों मील पंजाब का, हजारों देहात, वो पानी फैल कर स्लो डाउन हुआ है। स्लो डाउन होने का मतलब ये है कि जो वहां से 10 लाख वो और 1.5 लाख वो और 1.5 लाख जो 13-14 था, वो अब इधर उधर होते हुए अब देखें कि ये पंजनद से पहले हमारे आता है कि हेड इस्लाम है, पंजनद से पहले जो हेड है वो है हेड इस्लाम, वहां अब लाख रह गया है, सतलुज में बात है। इसी तरीके से आपने देखा कि सबसे बड़ा तो जनाब में तबाही भी चाहिए ना, वो देखें कम होते होते और ये रह गया है जो भी बता रहे हैं अब 5-7 लाख। तो ये तो अब तबाह में जितना कर सकता था कर गया। अब आगे इंशाल्लाह आगे की तो बेड इतना बड़ा है, जैसे कि अभी माहिरीन फरमा रहे थे कि वो कच्चा है, वो कच्चा इसे अब्जॉर्ब करेगा और इंशाल्लाह गुड्डू पे और उस पे ये सूरत हाल पैदा नहीं होगी। लेकिन मैं दोबारा कह रहा हूँ कि उसने दोबारा 3 लाख जो सतलुज में छोड़ा है, जो 1.5 लाख फिर रावी में दोबारा छोड़ा है और 8 लाख उसने चनाब में छोड़ा है इंडिया ने, वो दूसरा एक पानी का हमला आ रहा है। और यहाँ पंजाब में वो जो मैंने कहा ना कि ऑलरेडी जमीनें भरी हुई हैं और हजारों मील पर जो ज़राई जमीनों पर फैला हुआ है पानी, तो अब वो पानी दोबारा आएगा। अब दुआ ये करें कि इसमें अब क्या हो सकता है। फिलहाल ना तो बंद बांधा जा सकता है इसके आगे, ना कोई टेक्नोलॉजी इस्तेमाल की जा सकती। अभी तो ये है कि ये गुजरे, अलबत्ता ऐसा मंसूबा बनाएं कि आइंदा जितना भी इतना पानी आ जाए तो आपके पास इतनी जगह हो हर दरिया के साथ साथ कि वो गुजरता चले जाए, जैसा कि पंजनद के बाद इंशाअल्लाह, मैं ये अल्लाह की जात से उम्मीद है। वैसे तो हुकूमत भी बड़ी बिल्कुल डॉक्टर साहब, अच्छा डॉक्टर साहब बिल्कुल आप बिल्कुल बजा फरमा रहे। काई साहब आख़िर में ही जो पानी पाण वटि आहे अचे पियो जेतिरो बि आहे 6 लख 7 लख त आम मां अची वेंदो, पर छा था सम्झो डेल्टा, डाउन स्ट्रीम, कारो चाण, केटी बंदर, इन में केतिरियूं बहितरियूं ऐं इन जा फ़ाइदा छा रहंदा? ॾिसो, हिकिड़ो कॉन्स्टेंट पाणी हर साल 20 MF अचे, हिकु दफ़े 40 MF पाणी आयो, वरी 5 साल जेको आहे सो पाणी आयो कोन थो, उन 40 MF जो को फ़ाइदो। मिसाल तौरु कीअं त अॻे तव्हांखे ख़बर आहे त इंडस डेल्टा, मे बी रॉन्ग पर मुंहिंजो जेको रिकॉल थो कयां पियो, 200 मील सामूंडी पट्टी जेका आहे हिते सॼो जेको आहे सो मैंग्रोव्स हो। ऐं मैंग्रोव छा आहे? मैंग्रोव छा आहे? मैंग्रोव हिकिड़ो अहिड़ो जेको आहे सो बूटो आहे या अहिड़ो वण आहे जीअं जेको आहे सो हे जेको आहे सो समुंडी हवाऊं जेके आहिनि से असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लॻे। उतरड़ो जेको आहे उहो उतरड़ो जेको आहे विंड जेको आहे उहा हिकिड़ी त विंड वेंदी आहे तमामु हीअं सिधो, उहा समुंड करे करे विंड वरी हेॾे ईंदी आहे। जे विंड हेॾे ईंदी आहे त उहा विंड पाणी खणी ईंदी आहे, उते मैंग्रोव छा कंदो आहे, उहो सुम्ही पवंदो आहे, माना हुनखे छिके वेंदो आहे पाणी, वरी मैंग्रोव छा कंदो आहे, बाउंस बैक कंदो आहे। उहो जेको आहे सो हिकिड़ी वॾी सम्झो त मिसाल तौरु हाणे जेको आहे सो जापान में उन्हनि जेको आहे सो कोई 100 मील जेको आहे सो इहो साॻियो ई वण हणी हुन सॼो हुनखे रोकियो आहे। या त हिते जेको आहे सो पूरो पूरो हिकिड़ी वॾी जॻह ते ह्यूज वॉल्ट आयो, तव्हां सम्झो पिया न, या जेको आहे 10 साल हुन मैंग्रोव्स खे ग्रो कयो, तंहिंखां पोइ हुन जा असरात अचणु शुरू थींदा। हीउ जेको आयो आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे, 6 महीना 8 महीना साल गुज़री वेंदो भलो, पर सस्टेनेबल मुस्तक़िल बुनियाद ते बचणो आहे त क्लाउड बस्ट खां बचणो आहे, उन्हनि समूरी सूरत वॾो वाटर पॉलिसी ठाहियो, तरबेला डैम बंदि कयो, तव्हांजा जेके दरिया में हिन में तमामु घणी सिल्ट आहे, सिंधु में तमामु घणी सिल्ट आहे, तंहिंजे करे को बि डैम जेको आहे उहो सिल्ट जेको आहे जेको डैम 40 साल 50 साल हलंदो आहे, ॿियनि दरियानि में एतिरी सिल्ट न आहे।
उहो हिन हिते डैम जेको आहे उहो सिल्ट जे करे जेको आहे उनजी उमिरि जेका आहे अधु घटिजी अधु घटिजी वई, जंहिंजे करे ख़ुदि सिंधूअ ते जेको आहे डैम ठाहिण उनजी लाइफ जेको सिल्ट घटाए छॾींदो। सिल्ट उते सिल्ट जमा थी थो वञे न, पोइ दरिया समुंड उन खां पोइ जेको आहे उन डैम खां ॿाहिरि निकिरे कोन थो उहो सिल्ट। त जेको तव्हांजो दरबेला जेको आहे उहो 4.5 उनजी कैपेसिटी आहे, हींअर त मुंहिंजे घर में उहा बबु कोन जमा करे सघंदो, छाकाणि त बाक़ी सॼो उहो खणी वियो, वरी ख़ाली उनखे ठीकु उन प्रोजेक्ट आयो जेको उन सिल्ट पियो कढे। तंहिंजे करे उहो सिल्ट जेको आहे उहो इंडस लाइ जेका डेल्टा लाइ उहो उनजो फूड आहे, उन में जेके सॉल्ट था थियनि, उन में मिनरल्स था थियनि, उहो सॼी जेका मैंग्रोव जेको आहे उन सॼी इकोलॉजी में, असांजे सिंधूअ जी इकोलॉजी में डैम जो वजूद ई न हुअणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु जाहिद काई साहब, वरी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर मोहम्मद अफज़ल राव साहब तव्हांजी महिरबानी। नसीर मेमून साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल ॿुधी था मौजूदा सूरताल ॿोॾुनि जी, छा सूरताल पंजाब मां पाणी केतिरो अची रहियो आहे, असांजे सीनियर तज़िए निगारनि एक्सपर्ट्स जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वरी नए प्रोग्राम सां ॿीहर गॾु हूंदासीं, तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।